सिंधी सुराण जे अज जे इन एपिसोड में तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। अॼु असीं तव्हांखे ॾेखारींदासीं कैनेडा जे टोरंटो शहर जूं के झलकूं, मिलाईंदासीं उते जे किन माण्हुनि सां। हिते सिंधी ॾाढा कामयाब आहिनि, जीअं हू दुनिया जे हर शहर में आहिनि। सिंधियुनि हिते पंहिंजी रौनक लॻाई आहे। टोरंटो जो शहर ॿुधंदे ई केतिरनि जे ज़हन में तरी आया हूंदा नायगारा फॉल्स जा नज़ारा। नायगारा आबशार तव्हां मां केतिरनि ई ॾिठा हूंदा। मथां ऊचाईअ तां वहंदड़ पाणी जॾहिं हेठि किरे थो तॾहिं समूरे वायुमंडल में धुंध छायो वञे ऐं उन धुंध में उन मिस्ट में जॾहिं माण्हू मुसाफ़िर हिक ॿेड़ीअ में अॻिते वञनि था त ईअं पियो लॻे हीअ दुनिया ई का ॿी आहे। केतिरो न सुकून आहे हिन दुनिया में। त कैनेडा जे टोरंटो शहर में स्वामी नारायण मंदिर बि ॾिसण जहिड़ो आहे, पर वॾे फ़ख़ुर जी ॻाल्हि इहा आहे त सिंधियुनि हिते पंहिंजो मंदिर ठाहिरायो आहे, पंहिंजी ज़मीन ख़रीद करे लाल साईं जो मंदिर। हिते न फ़क़ति सिंधी ऐं हिंदू ॾिण मल्हाया वञनि था, पर सिंधी कल्चरल एसोसिएशन जे पारां केतिरा ई कल्चरल प्रोग्राम थियनि था। गीत, संगीत, नृत्य, दिवाली पार्टीज़ ऐं केतिरियूं फिल्मूं ॾेखारियूं वञनि थियूं। त जॾहिं असीं वियासीं तॾहिं सिंधी संगत जी प्रोड्यूस कयल फिल्म प्यार जो अहसासु ॾेखारी वई टोरंटो जे हिन मंदिर में। हेरो वॾो शानदार मंदिर चवनि था त नॉर्थ अमेरिका में पहिरियों ई आहे जो सिंधियुनि ठाहिरायो आहे। त हेरो मंदिर आख़िर ठाहिरायो कीअं वियो, इहो ख़्यालु कीअं आयो? केतिरियूं न तकलीफ़ूं दरपेश आयूं हूंदियूं। स्पॉन्सर्स मिलणु छा सवला आहिनि? अचो त मिलूं हिननि बानीकारनि सां ऐं उन्हनि खां ॿुधूं इहो सॼो अहवालु। असां 1998 में गुरु मंदिर जे नाले सां पंहिंजो मंदिर रजिस्टर कयो। 3 ॾींहंनि में ख़ाली अञा सोचियोसीं भई मंदिर ठाहींदासीं ऐं नालो रजिस्टर कयोसीं। त नाले रजिस्टर करण खां पोइ असां घरनि में सत्संग कंदा हुआसीं। उन खां पोइ असां कम्यूनिटी सेंटर्स रेंट करणु शुरू कयासीं। उते असां मसवाड़ ते वठी करे कमिरो उन में सत्संग कंदा हुआसीं। हीअं असांजे गुरु मंदिर जी शुरूआत थी। हिन विच में हिकिड़ो दादा जशन वासवाणी टोरंटो में आया हुआ ऐं उन्हनि खे असां रिक्वेस्ट कईसीं त असांजे मंदर जे लाइ आसीस कनि त जीअं असांजो मंदरु ठही वञे। ऐं उन्हनि ॾींहंनि में दादा मंदर जे लाइ फंड रेज़िंग कई हुई ऐं उन टाइम ते असां $20,000 जमा कयासीं, जिन मां जेके इवेंचुअली मंदर खे ठाहिण में यूज़ कयासीं। कम्यूनिटी सेंटर खां पोइ असां पंहिंजो मंदरु कंहिं प्राइवेट बिज़नेस जे फैक्ट्री में मूव कयोसीं। उते असांखे कंहिं असांजे टोरंटो जे कंहिं सिंधी बिज़नेसमैन कमिरो ॾिनो हो जिते असां मंदरु ठाहियोसीं। उते हर संडे ते कीर्तन कंदा हुआसीं ऐं मंदर जो कुझु बि ख़र्चु न थींदो हो। जेके पैसा ईंदा हुआ सभु असां जमा करे बैंक में विझंदा हुआसीं ऐं ईअं पैसा जमा करे असां ईयर 2000 में 1 एकड़ लैंड वरितीसीं हिते जिते मंदरु ठहियलु आहे। ऐं उन खां पोइ वरी दादा हिते टोरंटो में आया हुआ ऐं भूमि पूजन कयोसीं दादा सां गॾिजी करे। ऐं भॻवान जी महिरबानी सां 2005 में असां पंहिंजो मंदरु ठाहिण जी शक्ति थी। इन मंदरु ठाहिण जे लाइ सोचणु त सवली ॻाल्हि आहे, पर उनखे ठाहिराइण में घणेई तकलीफ़ूं हुयूं। वॾे में वॾो प्रॉब्लम हो पैसनि जो। पैसा किथां अचनि? हाणे लैंड वरितीसीं $2.5 लख जी, त बाक़ी असां वटि पैसा तमामु थोरा बचियल हुआ। ऐं असां इहो डिसाइड कयोसीं भई असां कम्यूनिटी वटि पैसा वठणु कीअं वञूं। त पहिरियों असां इहो सोचियोसीं भई असां पाण छो न हुन शइ में हथु विझूं। त असां $5,000 हुन वक़्तु कमिटमेंट ॾिनीसीं, असां पाण ॾींदासीं। ऐं उन खां पोइ कम्यूनिटी मेंबर्स वटि असां वियासीं, जिन खां असां पैसा किन खां प्यार सां किन खे थोरो दम ॾेई करे वठी आयासीं। ऐं ईअं असां पैसा जमा कयासीं। उन जे बेसिस ते इंजीनियरिंग ड्रॉइंग्स ठारायूंसीं, असां एस्टिमेट वरितोसीं। ऐं ॿियो असां ॿियो सिस्टम शुरू कयोसीं जंहिंखे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफ़र। असां कम्यूनिटी वटि वियासीं त भई तव्हां
जे 5,000 या 10,000 या 2,000 डॉलर नथा ॾेई सघो हिकु वक़्तु, त घटि में घटि हर महीने असांखे तव्हां $11, $21, $100 जेका बि तव्हांजी श्रद्धा हुजे उहो ॾियो। त ईअं असांखे असांजा 65 भाउर भेनरूं आहिनि जेके टोरंटो में अॼु ॾींहं ताईं बि मंदर खे हर महीने पैसा ॾींदा आहिनि, ऐं उहे पैसा जेके आहिनि उन्हनि जे बैंक अकाउंट्स मां डायरेक्टली गुरू मंदर जे अकाउंट में ट्रांसफ़र थींदा आहिनि। ऐं ईअं असां पैसा गॾु करे मंदरु ठाहियोसीं। जॾहिं एस्टिमेट वरितोसीं त $1.2 मिलियन जो एस्टिमेट हो, ऐं असां वटि खीसे में तॾहिं 8 लख बि कोन हुआ खीसे में। त बिल्डर सां गॾिजी करे, कॉन्ट्रैक्टर सां गॾिजी करे, स्ट्रक्चरल इंजीनियर सां गॾिजी करे असां घणेई ॻाल्हियूं कढियूंसीं। जीअं त किचन राइट अवे न ठाहिरायोसीं, असांजो जेको ड्राइवे हो उहो राइट अवे न पे करायोसीं, असांजी जेका अंदरि सीलिंग जेका हाणे ॾाढी सुठे नमूने ठहियलु आहे, तॾहिं अॻु में ईअं कोन ठहियलु हुई, ऐं न कोई एयर कंडीशनिंग हुई। उहे असां आहिस्ते आहिस्ते करे पोइ इहे ॻाल्हियूं ऐड कयूं आहिनि। ऐं असांखे जेकी बैंक मां लोन आहे, मॉर्गेज आहे, अञा बि $6 लखनि जी मॉर्गेज आहे, उन मॉर्गेज मिलण जे लाइ असांखे पर्सनल गारंटीज़ ॾियणी पयूं। एक्चुअली जेका सिंधी कम्युनिटी आहे टोरंटो में, असांजा 3 हिसा आहिनि। हिकिड़ो त सिंधी कल्चर एसोसिएशन ऑफ टोरंटो, ॿियो गुरू मंदर, ऐं टियों साधू वासवानी ग्रुप। त असां 3 गॾे मिसे कमु कंदा आहियूं। त का बि एक्टिविटी थींदी आहे जीअं सिंधियुनि जो या त रिलीजियस प्रोग्राम आहे, जीअं दादा वासवानी आहे त उन्हनि जो प्रोग्राम अरेंज कयोसीं हिते हाणे योगा लेसन रेगुलर थींदा आहिनि, तबला जा लेसन्स आहिनि, हारमोनियम जा, ऐं हफ़्ते में संडे ॾींहुं त वॾो प्रोग्राम थींदो आहे, ऐं हर मंगल ते हनुमान चालीसा थींदो आहे, और रोज़ु शाम जो कोई न कुझु प्रोग्राम थींदो आहे। हिकिड़े ॾींहुं सत्य साईं बाबा वारा बि ईंदा आहिनि, थर्सडे ॾींहुं, एवरी थर्सडे उनजो प्रोग्राम थींदो आहे। असांखे स्पॉन्सर जेके कीर्तन स्पॉन्सर कंदा आहिनि, उन्हनि खे जूं जेके रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि, असांखे हीउ खाधो खपे, असीं उहो उन्हनि खे प्रोवाइड करण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं असां इंडिया मां पंहिंजो कुक बि घुरायो हो हिकिड़ो, जेको उनखे सॼो सिंधी खाधो सेखारियोसीं ठाहिणु। जिन खे सिंधी खाधे जी तलब हुई, किन खे पालक खपंदी हुई सिंधी, या कंहिंखे कढ़ी सिंधी कढ़ी खपंदी हुई, सो सभु सेखारियोसीं उनखे। हाणे उहो वियो आहे हली इंडिया वियो हली, हींअर ॿियूं लेडीज़ आयूं आहिनि 2 जिन खे हायर कंदा आहियूं, ऐं उन्हनि खे वरी वेठा सेखारियूं नए सिर सिंधी खाधो। ऐं असीं सभिनी जेका माण्हुनि जी रिक्वायरमेंट हूंदी आहे उहा पूरी करण जी कोशिशि कंदा आहियूं। असांजे मंदर जो जेको हर महीने जो ख़र्चु आहे क़रीब $11,000 आहे। हर महीने असांजो ख़र्चु $11,000 आहे। उहे पैसा असां वटि जेके असां कीर्तन कंदा आहियूं, हर ट्यूसडे ॾींहुं हनुमान चालीसा, विस्पति जे ॾींहुं साईं बाबा जो कीर्तन थींदो आहे, संडे जे ॾींहुं असांजो सिंधी संगत थींदी आहे, उन्हनि मां जेको चढ़ाव थींदो आहे उन मां पैसा मिलंदा आहिनि। ॿियो असां हिते घणेई लोकल माण्हू जेके नॉन सिंधीज़ आहिनि, हिन असांजे मंदर जे पासे में रहंदा आहिनि, उहे घणेई ईंदा आहिनि, ऐं जेको बि चढ़ाव उन्हनि वटां मिलंदो आहे उहे उन्हनि मां ख़र्चु निकिरंदो आहे। हिते घणेई एक्टिविटीज़ या त्योहार मल्हाया वञनि था, ऐं हीअं न पॉपुलैरिटी या नालो थोरो वधी वियो आहे, छो जो साल थी विया आहिनि हेतिरा। त हिन दफ़े आशा चांद बि मंदर में आया, ऐं सिंधी जा जेकी पिक्चर आहे या मूवी आहे उहा बि ॾेखारीसीं, सत्संग बि कयोसीं। त ईअं घणेई आर्टिस्ट इंडिया मां जेके अचनि था हिते, उन्हनि खे बि मौक़ो मिले थो, छाकाणि त हीअ हिकु क़िस्म जो प्लेटफॉर्म थी वियो आहे। मूंखे इहो चवंदे ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं ॾाढो फ़ख़्रु थो थिए त नॉर्थ अमेरिका में हीउ जेको असां मंदरु ठाहिरायो आहे उहो असां ज़मीन वठी करे ठाहिरायो आहे। नॉर्थ अमेरिका में 2-टे ॿिया सिंधी मंदर आहिनि, न्यूयॉर्क में आहे, लॉस एंजलिस में सिंधी मंदर आहिनि, पर उन्हनि या त इंडस्ट्रियल बिल्डिंग्स या ॿी का बिल्डिंग वठी करे उनखे रेनोवेट करे मंदरु ठाहिरायो अथऊं। असां जेका असां भाग्यवान आहियूं टोरंटो वारा, जो असां पंहिंजी ज़मीन वठी करे उनखे पंहिंजो मंदरु डिज़ाइन करे फ्रॉम स्क्रैच वी बिल्ट द मंदरु। सो इन करे मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं ॾाढो फ़ख़्रु आहे इन ॻाल्हि जो त असां सिंधी टोरंटो में इहो करे रहिया आहियूं और करे सघिया आहियूं। ऐं असांखे अॼु हाणे टोरंटो में पंहिंजो सेंटर थी वियो आहे, जंहिंमें सिंधी कल्चरल एसोसिएशन ऑफ टोरंटो या साधू वासवानी सेंटर ऑफ टोरंटो गॾिजी करे असां पंहिंजा सिंधी जा जेके बि उत्यार थियनि था, त्योहार थियनि था, उहे सभु गॾिजी करे मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा आहियूं। ऐं असांजे ॿारनि खे पंहिंजे धर्म जे बारे में कुझु शिक्षा मिलण जो जी जॻह